ओम शांति। अतिथि मुरलीधर का 22/2023 मीठा मीठा बाप दादा मीठी मीठी बार पद जो आधार पढ़ाई पढ़ी करे को पढ़ाइणो गली गली में वञी करे बाप जो परिचय ॾियणो। कृष्णा ता ॿारनि खे इच्छा सां परे रही करे सेवा में लगणो। उत्तरा ता रहमदिल ॿार आहियो, तव्हां कंहिंसां बि पैसा वठण जी इच्छा न रखणी आहे। हिन इच्छा सां परे रही करे दान करण जी सेवा में ॿियनि खे आप समान ठाहिण में लगा रहो। बुद्धि में रहे जंहिंजी तकदीर में हूंदो उहो बीज अवश्य बोईंदो। अगर कोई वाचा या कर्मणा सेवा न करे सघंदो आहे त धन सां बि सहयोगी ठहींदो। गरीब ॿार त चावल मुट्ठी ॾेई करे महल वठी वठंदा आहिनि। गरीब ॿार त चावल मुट्ठी ॾेई करे महल वठी वठंदा आहिनि। गीता प्रीतमान मिलियो। प्रीतमाइन जे लाइ हिकु ई पुकार काफ़ी आहे। हाणे ये कंहिं पुकारियो कंहिंखे पुकारियो ये तो सिर्फ तव्हां ॿार ई ॼाणदा आहियो। श्रुति तव्हां बाप द्वारा बाप खे ॼाणो आहे। फादर शो सन पोइ सन शो कंदो फादर खे, अहिड़ो क़ाइदो आहे न। हाणे प्रीतमायूं सभु प्रीतम खे पुकारदियूं आहिनि। गीत श्री कृष्ण जे लाइ आहे। सभिनि जी श्री कृष्ण सां गॾु प्रीत आहे। श्री कृष्ण जे भगत सम्झदा आहिनि। श्री कृष्ण राज्य सिखायो आहिनि। वास्तव में प्रीतम सभिनि जो हिकु बाबा ई आहे। सर्व पतन खे पावन ठाहिण वारो उहो हिकु ई आहे। निराकार खे यादि कंदा आहिनि परंतु परम पिता परमात्मा खे पोइ यथार्थ रीति ॼाणदा न आहिनि। निराकार जो यथार्थ अर्थ छा आहे सो ॼाणदा न आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि वास्तव में हिकु ई राम आहे। हे प्रभु हे ईश्वर ओ गॉड हिकु खे पुकारदा आहिनि। कोई जिस्मानी मनुष्य या देवता खे न पुकारदा आहिनि। बुद्धि निराकार तरफ़ हली वेंदी आहे। गॉड फादर सभिनि जो हिकु ई आहे। सम्झदा बि आहिनि कि हम सभु भाव आहियूं परंतु आत्माउनि जे रूप में आहियूं। ईअं सम्झदा बि आहिनि असां सभु भाव आहियूं परंतु आत्माउनि जे रूप में आहियूं। इहे न सम्झदा आहिनि। ईअं त हर हिकु पंहिंजे धर्म जो आहे। पंहिंजे धर्म जा भाउ भेण बि लड़दा रहंदा आहिनि। जॾहिं सभी दुखी थी वेंदा आहिनि न त बाप चईंदो आहे मूंखे यादि दुखी थींदा आहिनि त बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो। छो जी सर्व जो पतित पावन त मां ई आहियां। प्रीतम त सभु प्रीतमायुनि जो हिकु ई आहे। सभिनियूं साथियुनि खे यादि कंदियूं आहिनि। प्रीतमायूं यादि कंदियूं आहिनि। प्रीतम आन मिलो। आत्मा यादि कंदी रहंदी आहे। जिया बुलाइण वारी त आत्मा आहिनि। शरीर त न। जीव आत्मा सां ॻाल्हाईंदा आहिनि। जीव जी आत्मा सां ॻाल्हाईंदी आहे। दुनिया में मनुष्य त देह अभिमान हुजण जे कारण पंहिंजे खे शरीर सम्झी वेठा आहिनि। तव्हां ॿारनि खे इहे पक्को सम्झणो आहे कि जीव जी आत्मा भगवान खे सॾु कंदी आहे। आत्मा प्यार कंदी आहे। शरीर सां प्यार न कबो आहे। आत्मा शरीर धारण करे हिन समय आत्मा शरीर धारण कंदी आहे। हिन समय जो प्यार भी अशुद्ध आहे न। देवी देवताउनि जो प्यार त ॾाढो शुद्ध हूंदो न। मनुष्य सम्झदा आहिनि प्यार विकार जो ई हूंदो आहे परंतु सत्य में प्यार आहे लेकिन हुते कोई बि विकार न हूंदो आहे। बाप तव्हां ॿारनि खे 21 जन्मनि जे लाइ न विकारनि सां बचाईंदा आहिनि। तव्हां इहे ॻाल्हियूं कंहिंखे वेही सम्झायो त ॿुधी करे ॾाढो ख़ुशि थी वेंदो। आत्म अभिमानी थी करे कंहिंखे बि इहे ॻाल्हियूं ॿुधायो त ॿुधी करे ॾाढा ख़ुशि थी वेंदा। तव्हां चईंदा आहियो बाबा सर्विस न आहे परंतु सर्विस जा तरीक़ा त ॾाढा ॿुधाईंदा आहिनि। हाणे दशहरो ईंदो आहे। देवियुनि जी पूजा बि सभु जॻह थींदी आहे त हुते बि वञी करे सम्झाइणो खपे। बाप जी पहचान ॾियणी खपे न। उहा परम पिता परमात्मा निराकार बाप आहे न।
असां आत्मायूं भी मूल वतन में रहियूं आहिनि। वतन घर खे चइबो आहे न। असां आत्मायुनि जो बाप भी परमधाम में रहंदो आहे। बाप ॿारनि खे भेजे ॾींदो आहे। इहे भी ड्रामा अनुसार ऑटोमेटिकली हलंदो रहंदो आहे। उन्हनि खे भी पंहिंजे समय अचणो पवंदो आहे न। हिकु बाप आहे, बाक़ी सभु आत्मायूं आहिनि। इहा आहे मनुष्य सृष्टि। उन्हनि में दैवी गुण वारा मनुष्य लक्ष्मी नारायण हुया सतयुग में। बाक़ी 8 भुजा वारा मनुष्य न आहिनि। इहा काथां खां आया? पूजा जाते थींदी आहे हुते तव्हांखे इनोसेंट थी करे पुछणो खपे इहो छा आहे। रुद्र यज्ञ भी चइबो आहे न। साहूकार माण्हू यज्ञ आदि ॾाढो कंदा रहंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि इनोसेंट थी करे पुछणो खपे भई हिननि जे हथ में ईअं छो आहे, ईअं छो आहे। रुद्र यज्ञ भी ॾाढो हूंदा आहिनि। साहूकार माण्हू यज्ञ आदि ॾाढा कंदा रहंदा आहिनि। तव्हां काथे भी रमण करे सघंदा आहियो। तव्हां रमता योगी आहियो न। बाबा चवनि था कि असां छोकी हाणे असांखे सभु नॉलेज आहे न। हिकु बाबा असांखे हर प्रकार जी नॉलेज ॾिनी अथई। त जाते भी माण्हू हुजनि उन्हनि खां इनोसेंट थी करे उहे ई प्रश्न पुछो। पोइ उहे ॿुधाइनि पोइ तव्हां पंहिंजो उत्तर ॿुधायो जो बाबा असांखे ॿुधाए थी। जो जंहिं देश में रहण वारा आहिनि हुते सर्विस करे सघंदा आहिनि। इहे केरु आहे जो हिननि जी पूजा थींदी आहे? छा करे करे विया हुया? कंहिंजी संतान? ईअं वेही पुछणो खपे। पोइ सम्झाइणो खपे छो जी तव्हांखे सभिनि जो कल्याण करणो आहे न। तव्हांखे रहम दिल थियणो खपे। मुफ़्त पैसा बर्बाद कंदा रहंदा आहिनि माण्हू। त उन्हनि खे रहम दिल ठही करे जबकि असांखे कोई चीज पतो आहे त उन्हनि खे ॿुधाइणी खपे न। ॿारनि जे लाइ सर्विस त ॾाढी आहे। हाणे दशहरो ईंदो आहे हुन ते सम्झाइणो खपे कि रावण खे छो जलाईंदा आहिनि। रावण जो राज्य कॾहिं खां केसिताईं हलियो। पोइ विष्णु जो राज्य केतिरो समय हलियो। इहो ब्रह्मा जो ॾींहुं या ब्रह्मा जी राति आहे न। गवर्नमेंट खे वञी करे सम्झाइणो खपे। बरोबर हाणे रावण राज्य आहे न उहा आहे विष्णु संप्रदाय अथवा दैवी संप्रदाय। इहा आहे आसुरी संप्रदाय। उहा आहे विष्णु अर्थात दैवी संप्रदाय ऐं इहा आहे आसुरी संप्रदाय। वॾनि खे वञी करे सम्झाइणो खपे। चित्र खणी वञणो खपे। कोशिश करणी आहे। मतलब गवर्नमेंट जो जी राज्य कंदी आहे न त उन्हनि खे विष्णु संप्रदाय आसुरी संप्रदाय जे बारे में ॿुधाइणो खपे। वॾनि खे वञी करे सम्झाइणो खपे। चित्र खणी वञणो खपे। कोशिश करणी आहे अहिड़ा बाण विझूं जो नाम बालो थी वञे। बाबा चवनि था कोशिश करणी आहे अहिड़ो कमु करो जो नाम बालो थी वञे। बनारस में वॾा टाइटल मिलंदा आहिनि सरस्वती आदि जा। हाणे सरस्वती त आहे जगदम्बा। भारतवासी सभु जगदम्बा खे मञंदा आहिनि। जगत खे रचण वारी त ज़रूर पिता बि हूंदो न। जगत पिता ब्रह्मा ऐं जगदम्बा सरस्वती चवंदा आहिनि। सरस्वती भी ब्रह्मा जी बेटी आहे न। ब्रह्मा जी मुख वंशावली आहे न। सरस्वती भी ब्रह्मा जी बेटी ब्रह्मा जी मुख वंशावली आहे। ब्रह्मा खे पोइ रचण वारो केरु? ॻायल आहे शिव परम पिता परमात्मा आहे। नमो उहो थी वियो देवता आहे। उहा थी विया देवता आहे। नमो त देवताउनि जो रचयिता उहो शिव परमात्मा थी वियो न। छो जी उहा ई पोइ देवी देवता ठहींदा आहिनि। उन्हनि सां वरसो मिलंदो आहे न। त बाबा चवनि था कि त तव्हां ॿारनि खे सम्झाइण निकिरणो पए। सम्झाइण लाइ असांखे निकिरणो पए। बाबा चवनि था जो वॾा समझदार आहिनि उन्हनि खे सर्विस करणी खपे। बाबा बाप त गली गली में न वेंदा आहिनि। इहे ॿारनि जो कमु आहे न। सर्विस न कंदा आहिनि त सम्झंदा आहिनि सर्विसेबल न आहे। त गली गली में बाबा त असांखे ज्ञान ॾींदा शक्ति ॾींदा लेकिन गली गली में आत्माउनि खे आए दिन अॼुकल्ह त हर मोहल्ले में कुझु न कुझु फंक्शन थींदो ई रहंदो आहे। अगरि हुन गली में बि तव्हां रहंदा आहियो हुननि खे बि
तव्हां वञी करे सम्झायो त कहिड़ी सर्विस थी सघंदी आहे न। त बाबा चवनि था गली गली में बाप त न वेंदो नी, ॿारनि जो कमु आहे। सर्विस न कंदा आहिनि त सम्झदा सर्विसेबल न आहिनि त पद बि अहिड़ो ई पाईंदा न, भले ॿार त ठहिनि परंतु पढ़ाई ते सॼो मदार आहे। जो जास्ती पढ़ंदा वो उच्च पद पाईंदा, पढ़े हुए जे अॻियां अनपढ़ा भरी धोईंदा न। पढ़े हुए जे अॻियां अनपढ़ा भरी धोईंदा। पुरुषार्थ उच्च पद पाइण जो करणो खपे। ये शिव बाबा सम्मुख सम्झाइनि था न। ॿाहिरि वारा ॿार बि सम्झदा शिव बाबा मधुबन में मुरली हलाईंदा हूंदा। मुरली न ईंदी आहे त ॿार हैरान थी वेंदा आहिनि, सोचदा आहिनि शिव बाबा जी मुरली छो न आई। छो जी शिव बाबा जी मुरली सां ई असांजो जन्म हीरे जहिड़ो थियणो आहे न। मुरली त रोज़ ॿुधणी आहे। 70 रोज़ जी मुरली बि अगरि कंहिं वटि वञे उहो वेही पढ़े त केतिरी ख़ुशी मिली वञे। पढ़णो त ज़रूर आहे। कोई बि लूलो लंगड़ो गूंगो बि इहो पढ़ी सघंदो आहे। कीअं अहिड़े बि बुखार में बीमार में भी मुरली जरूर पढ़णी आहे। बाबा चवनि था मुरली असांखे जरूर पढ़णी आहे। तव्हां सिर्फ़ु चओ तव्हांजा 2 बाप आहिनि त जंहिंसां वरसो तव्हांखे वठिणो हूंदो त जेके वरसो वठिणो हूंदो उहो उन समय हिन 2 अक्षर सां बि सम्झी वेंदो। इहे नॉलेज जी अहिड़ी सहज आहे न। बाप खे यादि करण सां सॼो चक्कर बुद्धि में अची वेंदो आहे। जेतिरो बुद्धि में चक्कर फिराईंदव त चक्रवर्ती महाराजा महारानी ठही वेंदो। बाप चवंदा आहिनि जो मुंहिंजा भक्त अथवा लक्ष्मी नारायण आदि खे मञण वारा आहिनि उन्हनि खे सम्झायो। तव्हां ही देवी देवता हुयो, 84 जो चक्कर लॻायो, हाणे वरी देवता ठहो। ये बाबा भी लक्ष्मी नारायण जो भक्त हुयो, पुजारी खां पूज्य ठहींदा आहिनि। लक्ष्मी नारायण पूज्य, तव्हां लक्ष्मी नारायण जे मंदिर में वेंदा चईंदा कल्ह हिननि जी पूजा कंदा हुयासीं। अॼु असां इहा ठहूं था, एॾी वंडरफुल ॻाल्हि आहे कि अॼु असां अहिड़ा ठहूं था। श्री नंबर 1 त मम्मा बाबा ईंदा त हुननि जहिड़ा ठहूं था न। बाबा जन त सम्झाइण में ॾाढो सहज आहे। तव्हां ॿारनि खे रहमदिल ठाहिणो आहे। जेके सर्विस जो शौक़ु हूंदो सिखाइण वारी ब्रह्मणी जो साथ पकड़ंदो। असांखे वेही सम्झायो। तव्हां खाईंदा आहियो श्री बाबा जी भंडारे सां, मतलब वो ब्रह्मणी खे वेही अगरि सर्विस जो शौक़ु हूंदो त ब्रह्मणी खे वेही पकड़ंदो ऐं चईंदो असांखे सम्झाए था की असां बि सर्विस करण लाइक़ु ठही वञूं न। तव्हां खाईंदा आहियो शिव बाबा जी भंडारी सां त शिव बाबा जी सर्विस करणी पए। सभी शिव बाबा जी भंडारी में विझंदा आहिनि, सम्झंदा आहिनि असां शिव बाबा जी भंडारी सां खाईंदा आहियूं। सभी शिव बाबा जी सर्विस कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि असां शिव बाबा जी भंडारी सां खाऊं था। सम्झंदा आहिनि त मनसा वाचक कर्मणा सर्विस करणी पए न। शिव बाबा जी यज्ञ जो खाईंदा आहिनि त सर्विस त करणी पए न। हिते तव्हांखे केतिरो मज़ो आहे, उहो मज़ो घर में न ईंदो। मनसा सर्विस बि करणी आहे, यादि बि करणो आहे, पवित्र बि ठहिणो आहे। बाबा मनसा सर्विस भी करनी है, याद भी करना है, पवित्र भी ठहना है, शंख ध्वनि भी करनी है। मैं कर्मणा कोई भी यज्ञ सर्विस करनी है। शुरू में मम्मा बाबा भी बर्तन मांजदा हुया, गोबर जा छेणा कंडा ठाहींदा हुया, देह अभिमान तोड़ण लाइ सभु कंदा हुया। हाणे पोइ ॾाढा दिन प्रतिदिन देह अभिमान वधंदो वेंदो आहे। यज्ञ जो खाईंदा आहिनि त सर्विस भी करणी खपे न। बाप की यादि करण सां विक्रम विनाश थींदा। सर्वव्यापी चइण सां विक्रम विनाश कीअं थींदा? सर्वव्यापी चइण सां त बुद्धि जो योग लॻी न सघे त इहा सेवा सभिनि जी करणी आहे न। दान ॾियणो आहे न, उहा सेवा न त स्थूल सेवा करो, उहो बि न करे सघंदा आहियो त धन जी सेवा करो त उहा बि सर्विस थी वेंदी। बीज बोइबो आहे त हुनजो फल निकिरंदो आहे। हिते चांवर चपटी ॾियण सां महल मिली वेंदा आहिनि। कंहिंखे बि चइणो न आहे कि बीज
कंहिंखे बि चइणो न आहे कि बीज बोयो, तकदीर न में न हूंदो त कॾहिं बुद्धि में ईंदो ई न। मतलब धन न मांगणो असांखे। साहूकार माण्हू हूंदा त 5 लखनि जो बि इंश्योरेंस कंदा, गरीब हूंदा त 500 जो इंश्योरेंस कंदा। हिते पोइ गरीब सभिनि खां जास्ती इंश्योर कंदा आहिनि। गरीब जे चावल मुट्ठी बि साहूकार जे धन ते इक्वल थी। गरीब जो चावल मुट्ठी बि साहूकारनि जे धन जे इक्वल थी वेंदा आहिनि। मम्मा ॾिसो छा इंश्योर कई, तन मन सां ॾिसो केतिरी सेवा कई न। ॾाढे धन ॾियण वारा एतिरो पद न, उन्हनि खे एतिरो पद न मिली सघंदो आहे जेतिरो मम्मा खे मिलंदो। तव्हां आहियो नर सां नारायण ठहिण वारा, असां आहियूं नर सां श्री नारायण ठहिण वारा, नारी सां श्री लक्ष्मी ठहिण वारा आहियूं। ये नॉलेज आहे ही स्वराज्य योग। हर एक जी बुद्धि समझी सकती है। असां मम्मा बाबा खे फॉलो कंदा आहियूं, पुरुषार्थ करणो खपे। ये ज्ञान सागर त गलियनि में न वेंदो न बाबा पब्लिक में भाषण करे सघंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि मां त ॿारनि जे साम्हूं वेही भाषण कंदो। बाबा त पंहिंजे ॿारनि जे साम्हूं वेही करे भाषण कंदा आहिनि। जेको ॼाणे जेको सम्झे। शुरू में बाबा अज्ञानियुनि जे साम्हूं आया, लेकिन हुन खां पोइ त जीअं जीअं ॿारनि खे ज्ञान सम्झ में अची वियो, बाबा बुद्धि जो तालो खोले छॾियईं, तयार थींदा विया। पोइ थोरी बाबा कंदा आहिनि। पोइ त हा सर्विस कॾहिं कॾहिं बाबा खे मिलणो पवंदो हुयो। त बाबा चवंदा आहिनि, बाप चवंदा आहिनि मां त ॿारनि जे साम्हूं वेही भाषण कंदो आहियां। मां सभिनि जो बाप आहियां न। तव्हां माता आहियो, कुमारियूं आहियो न। तव्हांखे वञी करे भाषण करणो आहे। पोइ बि तव्हां बीके आहियो। हाणे जगदम्बा जो केतिरो वॾो मेलो लॻंदो आहे न। कुझु त सर्विस करे करे वई हुई न। तव्हां बतलाए सघंदा आहियो हुते ॾाढी सर्विस करे सघंदा आहियो। त मतलब कि काथे बि मेलो लॻे, मतलब बाबा चवंदा आहे जिन दुनिया में कुझु न कुझु त थिए ई थो न। त असांखे हिकदमि एवर रेडी रहणो आहे। कॾहिं बि असांखे सर्विस जो चांस मिले त सर्विस करणी खपे। सर्विसेबल ॿार आप ही सर्विस कंदा रहंदा। जो आप ही करे सो देवता। सुबुह जो जागो, सुबुह जो वञो, रात जो लौटी जाओ। सर्विस करण जी हिम्मत खपे। ॾाढा सुठा सुठा ॿार आहिनि, परंतु कोई न कोई बंधन में आहिनि। रुद्र ज्ञान यज्ञ में अबलाइनि ते अनेक प्रकार जा विघ्न पईंदा आहिनि। प्रैक्टिकल में ॾिसूं था न, जो त बाप सां यदि वर्सो वठिणो आहे त सर्विस में तत्पर रहणो आहे। श्रीमत ते हलो। हाँ, लौकिक माँ बाप आदि आहे त उन्हनि जी सर्विस भी करणी पए, साथ साथ ये सर्विस भी करणी आहे न। बॉम्बे में भी जगदम्बा अम्बा जे मंदिर में ॾाढा वेंदा आहिनि। हुते भी वञी करे सर्विस करे सघंदा आहियो। हा, अहिड़ा जो सर्विस कंदा उन्हनि खे गवर्नमेंट भी शरीर निर्वाह अर्थ ॾियण जे लाइ तयार आहे। यदि कुछ भी समझण वारो न आहे पोइ भी महिनत करो, कोई न कोई त निकिरी ईंदो। बाबा चवंदा कोई न कोई त निकिरी ईंदो अवश्य। हेॾी सारी आत्मायूं आहिनि, कोई त स्वर्ग में अचण वारी हूंदी न। सर्जन ॾाढा खपनि। तव्हां आहियो अंदर जी लाठी। तव्हां ॿारनि जे लाइ सर्विस त ढेर आहे। तव्हांखे कोई सां पैसा आदि वठण जी इच्छा न करणी खपे। तव्हांखे त रहम दिल रहणो आहे। रहम दिल बाप जा ॿार भी रहम दिल हूंदा आहिनि। रहम दिल बाप जा ॿार भी असां रहम दिल आहियूं न। जो ॾाढनि खे मार्ग ॿुधाईंदो आहे उहो उच्च पद पाईंदो आहे। ॿुधंदा त ॾाढा आहिनि, हितां खां विया पोइ भुलिजी वेंदा आहिनि। नंबरवार धारणा कंदा आहिनि। हिन में ॾाढी सुठी महिनत करणी खपे। 21 जन्मनि जो राज्य भाग्य असांखे मिलंदो आहे न। 21 जन्मनि जो राज्य भाग्य मिले थो। कम ॻाल्हि थोरी आहे। जीअं गवर्नमेंट चवंदी आहे सुम्हणु हराम। बाप चवंदा आहिनि निंड खे जीतण वारा ठहो। राति
के भी राजू भी वेही करे कमाई करो, राजू भी वेही करे कमाई करो। बाबा चवंता 21 जन्मन जो राज्य भाग्य मिले थो, ताकि 21 जन्मन जो राज्य भाग्य मिले। बाबा चवंदा द्वापर कलयुग में भी असां सुठा आहियूं। कोई शरीर छॾंदो आहे त सम्झंदा आहिनि ड्रामा में हुननि जो एतिरो ई पार्ट हुयो। अनन्या ॿार जो हूंदा आहिनि उहे ईंदा आहिनि, कोई त ॾाढो आंसू पाईंदा आहिनि, पछताईंदा आहिनि असां सर्विस न कई, बाप जो चइण न मञियो। ईअं भिन्न भिन्न प्रकार जा हूंदा आहिनि। बाबा साक्षात्कार कराईंदा आहिनि, तव्हांखे केतिरो चईंदा हुयासीं सर्विस करे आप समान ठाहियो, तव्हां कुझु न कयो, पोइ रोईंदा आहियो। धर्मराज जे अॻियां बि रोईंदा आहिनि, मार खाईंदा आहिनि। इम्तिहान थी वियो, रिज़ल्ट निकिरी वई, पोइ रोइण सां कुझु फ़ाइदो न आहे। हाणे प्रीतम आयो आहे, प्रीतम आयनि खे वठी वञण लाइ चईंदा आहिनि अचो त असां तव्हांखे विश्व जी महारानी ठाहियूं। बाबा चईंदा आहिनि हे प्रीतम आयो, अचो त असां तव्हांखे विश्व जी महारानी ठाहियूं। जो पुरुषार्थ कंदो उहो ठहींदो। स्टार्स में भी नंबरवार हूंदा आहिनि, कोई त ॾाढा चमकदा आहिनि। तव्हां पुरुषार्थ करो था, मथे में तव्हांजी पिछाड़ी जी रिज़ल्ट जो यादगार आहे। असां पुरुषार्थ करूं था, मथे में असांजी पिछाड़ी जी रिज़ल्ट जो यादगार आहे, मतिलबु तारा जेका आहिनि। हाणे त ग्रहण लॻंदो आहे न, हल्दी हल्दी ग्रहचारी वेही रहंदी आहे, त तूफान सां निकिरी न सघंदा आहिनि। ग्रहण लॻियो इह किरियो। बाबा चवंदा ग्रहण लॻियो ऐं इह किरियो। जेके बि ग्रहण लॻल आहे त हुननि जे लाइ शुभ संकल्प करो। बाबा अगरि कंहिंखे ग्रहण लॻियो, हल्दे हल्दे कोई तूफान में फसी वियो, सभु निकिरी वञे, सभिनि जो ग्रहण निकिरी वञे, सभी बंधननि खां मुक्त थी तव्हांजी सर्विस करनि। ईअं ई असां मनसा सेवा बि घर वेठे बि ॾाढी करे सघंदा आहियूं। ग्रहण ॾाढनि खे लॻंदो आहे, ग्रहचारी माता पिता खे बि बुलाए ॾींदी आहे, परिणाम त कोई परिपूर्ण त कोई ठहियो न आहे। माया बि रुस्तम सां रुस्तम थी करे लड़दी आहे। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। समझी भी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार रमता योगी ठही सेवा करणी आहे। मनसा वाचा कर्मणा कहिड़े बि प्रकार जी सर्विस में बिजी जरूर रहणो आहे। ॿियो आहे रात जगी करे कमाई करणी आहे। निंड खे जीतण वारा मुरली कहिड़े भी परिस्थिति में जरूर पढ़णी आहे। श्री मुरली पढ़दे पढ़दे असांखे कोई न कोई पॉइंट बुद्धि में टच थी वेंदो आहे जो असांजे विघ्ननि खे विनाश करे सघे। त कोई भी परिस्थिति त ईंदी वेंदी, ॿियो ही परिस्थितियुनि में 3-4 बार मुरली पढ़ो ताकि हर ॻाल्हि जो उत्तर मिली वञे। मन खे छा आहे, शांती त खपे, उहो बाबा जी ज्ञान में आहे। बस बाबा खे यादि करो। वरदाना अल्पकाल जे संस्कारनि खे अनादि संस्कारनि सां परिवर्तन करण वारा वरदानी महादानी ठहो। अल्पकाल जे संस्कार जो न चाहींदे हुए भी बोल व कर्म कराईंदा रहंदा आहिनि। करे चईंदा आहिनि मुंहिंजो भाव न हुयो, मुंहिंजो लक्ष्य न हुयो, लेकिन थी वियो। ये जेका संस्कार ठही वेंदा आहिनि न, ऑटोमेटिकली पोइ कर्मनि में ईंदा वेंदा आहिनि। कई चईंदा आहिनि असां क्रोध न कयो, लेकिन मुंहिंजे बोलण जो संस्कार ई अहिड़ा आहिनि त इहे अल्पकाल जो संस्कार भी मजबूर ठाहे छॾंदा आहिनि। हाणे इन संस्कारनि खे अनादि संस्कारनि सां परिवर्तन करो। हाणे जेका असांजा अल्पकाल जो संस्कार ठहियल आहिनि, जो न चाहींदे हुए भी घड़ी घड़ी मर्ज थी वेंदा आहिनि, हुननि खे अनादि संस्कारनि सां परिवर्तन करो। बाबा चवनि था आत्मा जे अनादि ओरिजिनल संस्कार आहिनि सदा संपन्न, सदा वरदानी, सदा महादानी। तो ये संस्कार असांखे मर्ज करणा आहिनि। सदा संपन्न महारानी वरदानी आत्मा।
स्लोगन आए, परिस्थिति रूपी पहाड़ की उड़ती कला जी पुरुषार्थ द्वारा पार करे वञण वारा ही उड़तो योगी थींदो। परिस्थिति रूपी पहाड़ के उड़ती कला जे पुरुषार्थ द्वारा पार करे छॾण ही उड़तो योगी थियणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।